अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मुमल पमर शामिल करूं था नाज़रीन कंडियारो जे पक्का चांग जे सैयद मोहल्ला जे रहवासी प्राइमरी उस्ताद सैयद गुलाम सरवर शाह पारां अताई डॉक्टर यूनिस भट्टी ऐं संदसि पुटनि पारां मौतमार धमकियूं ॾियण ऐं घर जी जाइ ते कब्ज़े जी कोशिश ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर असद जाफ़री मूजिबि हुननि दानिंदे चयो त पक्का चांग वासी अताई डॉक्टर यूनिस भट्टी संदसि पुटनि ऐं हनीफ मुगल मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं मुंहिंजी घर जी जाइ ते कब्ज़े जी कोशिश कई पई वञे। टियों भेरो मूं ते हमलो करायो वियो आहे। अताई डॉक्टर यूनिस भट्टी खिलाफ़ हद जी फैज़गंज थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई आहे, पर पुलिस अताई डॉक्टर खिलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। हुन वक़्तु जान जो ख़तरो आहे। हुन चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, सेशन जज खैरपुर समेत वसवारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी अताई डॉक्टर यूनिस भट्टी ऐं संदसि पुटनि खिलाफ़ क़दम खंयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। सिंधवासियुनि जी ख्वाबनि जी तकमील हैदराबाद, कासमाबाद, नसीम नगर चौक भरिसां सोमरा वॉलपेपर, पीवीसी पैनल समूरनि शहरनि में मयारी ऐं बहितरीन सर्विस ॾेई रहियो आहे त पोइ देरि न कयो, हाणे ई राब्तो कयो असांजी टीम सां जेका तव्हांजे हिकु कॉल ते अव्हां वटि पहुचंदी, जेका बणाईंदी तव्हांजे घर खे ख़ूबसूरत ऐं अव्हांजे ख्वाबनि मुताबिक़। राब्ते लाइ राजन अली सूमरो, मोबाइल नंबर 03333707886। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।